यार 2 मिनट मोबाइल ते ॾे इजाज़त। छो? ॻाल्हाईंदासीं यार, मूं वटि बैलेंस न आहे। 2 मिनट फोन ते ॻाल्हाईंदासीं यार। तूं थोरो हेॾे होॾे हिन मां जानू सां ॻाल्हाईंदासीं पंहिंजे सां यार। 5 मिनट बस होॾे यार मां छा थोरो कंदो? पर्सनल ॻाल्हियूं आहिनि यार, हाणे मथां जो बीहंदे त मज़ो न थींदो। संगत में ईअं थो करी न। हा हीअं ॾिस। बस बा मञा थो हा बस 2 मिनट हिकु छोकिरी जे करे। मां महिरबानी ॻाल्हायईं त पोइ सॾु कयईं त तूं 5 मिनट होॾे वञ त मां तुंहिंजे जैज़ कैश मां लोन कढी पाण वटि ट्रांसफर थो कयां। ये जैज़ कैश। ओह नो। अची वियो लोन। हिकिड़ो मिंट हाणे पंहिंजे नंबर ते ट्रांसफर कयांसि। अच्छा अच्छा अच्छा। हाँ मां ॻाल्हायां थो जानी तो सां भई पोइ ॻाल्हाईंदो। एजाज नंबर आहे बसि एजाज। अचे जा एजाज बसि अच मां ॻाल्हायो आहे। जी जी जान जी। हा मां ॻाल्हायां थो। अचे थो एजाज ॻाल्हायां थो। गुरुबदा वॾी महिरबानी अलाह ख़ुशि कंदे रब साईं। मां हाणे हलां थो। काॾे थो वञी? घर थो वञा यार। छो सवेर थो वञी? बस पोइ सुभाणे मिलंदासीं वरी अलाह केरु कंदो। मूंखे हिन महिल निंड थी अचे यार। हा ठीकु आहे अलाह भलाई कंदो। ठीकु गाॾी काए वेंदे छा आहे? तूं हो गाॾी आहे मुंहिंजी तुंहिंजी? गाॾी हो आहे बसि तूं वञ बसि मां वेंदुसि शहर। ठीकु आहे अलाह केरु कंदो। भाईजान मां त लोन वरितो ई न आहे। मां कीअं जमा करायां ऐं छाजे लाइ मां जमा करायां? मां वरितो ई न आहे इन डेट ते तारीख़ ते। न सर मूंखे ख़बर ई न आहे। घणा लोन घणो आहे? 35,000। अड़े मूंखे त ख़बर ई न आहे। ठीकु आहे 35,000 इन तारीख़ ते कंहिं वरिता? मूंखे त ख़बर ई न आहे। मैसेज कयां ॾिसां। मैसेज त आहे बसि बा अलाए केरु मुंहिंजो लोन कढाए वियो मूंखे ख़बर ई न आहे। लोन वारनि कॉल कई आहे त 35,000 लोन थी वियो अथई। पाण तूं कटियो हूंदो तोखे यादि कोन्हे। बाक़ी अलाह मत समझ यार माण्हू वॾा ज़ालिम आहिनि। छो? ए दास ॾाढो रोए पियो। छा थियोसि? अलाए कंहिं पैसा कढी विया अथसि। छा तां पैसा कढी वियसि? लोन तां। अलाह सां। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए एजाज जे मोबाइल मां ॿुधाइजांसि न उन मोबाइल मां लोन कढायो। मथां ईद लॻी वई। मां चयो तोखे बि कपिड़ा वठी ॾींदुसि पंहिंजा वठंदुसि न। हा ॿुधाइजांसि न मथां हा न। हा हाणे तूं चुप करे हल। सुभाणे वरी हलंदासीं ईद जा कपिड़ा जेको वठणु। हा ठीकु आहे। हल हल बसि हल। यार एजाज मुबारक हुजनि। छा जूं? तो यार हमारा पकड़ियम। सची ॿुधा? हाँ केरु आहे? ये कीअं वंडड़ी कड़ा यार तूं भी अचे। सौ छा कंदुसि? 1000 दे उन 3000 वञनि पिया। यार अचे ॿुधा जल्दी कर। अचे ॿुधा केरु आहे? माशूक। माशूक? हाँ पर एजाज ॿुध माशूक मुंहिंजो नालो न ॿुधाई। मूंसां ॾाढो वणंदो। न तुंहिंजो नालो कीअं ॿुधाईंदोमांसि? वञांसि थो हिन महिल ई ॾिसांसि थो। मूंखां मोबाइल बि वरितो हुई। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम चाल आजाद ख़ुश ख़ैर ख़ुशा? दुआ अल्हम्दुलिल्लाह। कीअं पंधि पए? यार ॾाढो परेशान आहे। छो? ये लोन जा पैसा अलाए केरु कढाए वियो। रोज़ कॉलूं पिया था कनि। कंहिं तां? मोबाइल तां? मोबाइल तां। तो कढिया हूंदा मथां ईद बि त लॻी पई आहे। मथां जेको सो यादि न हुजे। मूंखे यादि कोन्हे। मां त न कढाया। मथां तो कढाया हूंदा। मां हाणे तुंहिंजी मोबाइल में इहा हरकत कंदसि तूं पाण ॿुधा। माण्हू हरामी आहिनि। माण्हुनि खे एतबार मूं ते एतबार कोन अथई तोखे? ॿुधी नथो मरी अञा बि माना सचाई नथो करी। छाजी सचाई? हाणे शर्म कोन अथई। हाणे दोस्ती में कलंक कां तूं। असां तोते एतबार करे मोबाइल ॾियूं था। तव्हां घुरो था मोबाइल हवा कॉल लाइ ऐं पंहिंजे माइनि सां ॻाल्हायो था यारनि सां ॻाल्हायो था उन लाइ मोबाइल ॾियूं था। तव्हां वञी असांजो लोन कढायो। ग़लति फहमी थी वई आहे। मां एजाज तुंहिंजा लोन छो कढाईंदुसि यार? छा थियो अथई? अञा माना न तूं सचाई नथो करी। तूं कोन कढाया? न तोखे मूं ते यकीन न आहे? खण कसम पंहिंजे पीउ जो।
खणंदे पोइ पोड़े पीउ जो कसम। पी जो कसम तो इलाही चक्कर खयो आहे खणांसि थो। हा पी जो कसम आहे मां नाइन खयां भाईजान। हल पीउ जो बि कसम खणी थो हा। ॿियो को कसम आहे त ॿुधा। सभिनी जो कसम खणंदे यार न त ये काए थो वञे तुंहिंजूं बकरियूं काए थो वञा। इजाज़त 35,000 लोन थी वियो अलाए कॾहिं घणा कढराई। आयो संगत में तूं बकरी कीअं भा तूं भला पोइ संगत में तूं असांखे ईअं कारो मुंहुं करे मां वञी। तोखे तूं कसम ॾिनो आहे मां न खयो आहे इजाज़त छा थियो बाबा यार। तूं पुरानी त आहीं न अॼु खां वठी तोते भरोसो ई न आहे करणो। पोइ तोखां हिकिड़े ॾींहुं मोबाइल वरितमि त तूं मूंते इल्ज़ाम हणी वेही रहियो हुई यार। छा बस इजाज़त तूं त दोस्ती लाइक़ ई न आहीं यार। लाइक़ आहे तूं लाइक़ आहे। अदा मां न खयो आहे ठीकु आहे। तूं जेकॾहिं हलंदे कसम साख जे कसम सां कंदा मां बकरी काए थो वञे लोन प्यारियूं भरायूं पोइ ॾिसूं था। तो न कढराया हा न मूंखे पको यकीन आहे तो कढराया। सही आहे मां त तूं अगरि बेया थी तो तूं बकरी कायो यार। तूं जेकॾहिं बेया थी तो तूं कढराई तो लोन संगत जे मोबाइल मां कढियूं। मां न कढियो आहे इजाज़त दिमाग़ बस यार हाणे कूड़ न हण हाणे दिमाग़ ख़राब न कर। दिमाग़ ख़राब न करे इजाज़त तूं दोस्ती तूं लाइक़ ई न आहीं। लाइक़ ई न आहियो तूं दोस्ती लाइक़ ई न आहीं। ठीकु आहे तूं बकरी काए वेंदे न काए वञे तूं मां काए थो वञां मां लोन भरायां वरी अञा 60,000 थी वञे पोइ तुंहिंजो पीउ बि तूं पाण भराए मुंहिंजा भाउ ॾोकर तूं पाण कढराए हूंदा न मुंहिंजी बकरी काए तूं लोन भराईंदे। अकुल अथई कोन अथई छा दोस्ती तव्हां सां दोस्ती त लाइक़ ई न आहियो तव्हां यार। वञ मुंहिंजे घरां निकर यार वञ वञ बस। तव्हां भवत न आहे दोस्ती बोस्ती न आहे तव्हां बकरी काए थो वञे लोन भराईंदुसि। बकरी कीअं काए वेंदे हल ठीकु आहे काए वञ बसि मसलो ई न आहे ख़ैर। बीमारी हो भेण बीमारी काए अलाह कंदो रस्ते में बकरी मरी वेंदई तूं ॾाढा ई थो करे न। हिते ई मरी वेंदई वरी साॻो ई मोटी ईंदई चवंदे बकरी मोई आहे। कहिड़े निभागे ॿुधायसि यार वली कुते ॿुधायो हूंदसि ज़रूरी बेग़ैरती इहो थो कंदो आहे। वलू इहो फाथो आहे न वलू मां यार।